कारनामो। मोरो शहर जे खलीफा साईं जे रहवासियन जो औरतुनि ऐं ॿारड़नि समेत मोरो पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो, जंहिंजी अॻवाणी मुस्मात हाजुल ज़ाल अली गुलाम माछी, अक्सा धी रोशन अली, बिलावल पुट रोशन अली, अवेस अली पुट रोशन अली करे रहिया आहिनि। जिते हुननि चयो त राति देर सां मोरो पुलिस बग़ैर वर्दीअ जे असांजे घर मथां चढ़ाई करे घर में दाख़िल थी फायरिंग करे ॾिनी ऐं घर में पयल सोना ज़ेवर रोक खणी वई। जॾहिं त घर में भञ रहा करे मुंहिंजे मुड़ुस अली गुलाम माछी, मुंहिंजे पुट राशिद ऐं न्याणी यासीन खे बिला जवाज़ गिरफ़्तार करे असांजे लाइसेंस जे रिपीटर बंदूक खणी विया आहिनि। मोरो शहर जे दुकानदारनि ऐं कारोबारी माण्हुनि खां पुछा कई वञे त मुंहिंजो मुड़ुस या पुट ते को बि केस वग़ैरह न आहे। मोरो पुलिस मुंहिंजो मुड़ुस, पुट ऐं न्याणे मथां मुक़ाबले जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हिननि चयो त असांजे पाड़े में 100 खां मथे घर आहिनि, 2 कलाक खां मथे फायरिंग कई आहे। फायरिंग जे खौफ़ सबबि असांजा मासूम ॿारड़ा दाहूं ऐं रड़ियूं कंदा रहिया, मगर मोरो पुलिस हिकु बि न ॿुधी। हिननि चयो त असांजो सियाल बिरादरी सां संगावती तकरार हलंदड़ आहे। पुलिस इन्हनि जी वंगार वहंदे असां मथां कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां मुतालबो कयो आहे त मोरो पुलिस जे कयल अहिड़े कूड़े केस जी इंक्वायरी कराए असां सां कयल ज़्यादती जो अज़ालो करे इंसाफ़ कयो वञे ऐं दाख़िल कूड़ा केस ख़तम कया वञनि। इरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।